से अपनी स्टेटमेंट नहीं ली। सिंध हाई कोर्ट पंजाब वासी नौजवान सां पसंद जो पाणो कंदड़ दुआ ज़हरा खे मर्ज़ीअ जो फ़ैसिलो करण जी इजाज़त ॾेई चयो वियो आहे त दुआ ज़हरा ठहे। हल्की बयान बाद अदालत इन नतीजे ते पहुती आहे त दुआ ज़हरा पंहिंजी मर्ज़ी सां जंहिंसां चाहे वञी सघे थी ऐं रही सघे थी। ट्रायल कोर्ट कानून मूजिब केस हलाए दुआ ज़हरा खे लाहौर हाई कोर्ट में पेश करण सिंध हुकूमत जो इख्तियार आहे। दुआ ज़हरा जी अमर धीउ सां मुलाक़ात बाद बेहोश थी वई। दुआ ज़हरा जे वालिदेन दावा कई हुई त मुलाक़ात दौरान दुआ हुननि सां गॾु हलण जो चयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदारत हेठ क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं मेंबर शरीक। बजट ऐं इक़्तिसादी सर्वे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म तवानाई जी बचत लाइ मार्केटूं जल्द बंदि करण वारे मामले ते बि वॾे वज़ीरनि सां मुशावरत कंदो। आलमी बैंक पाकिस्तान लाइ 25 करोड़ 80 लख डॉलर जी मंज़ूरी ॾेई छॾी। आलमी बैंक पारां जारी कयल पधिराई मूजिबि फंड्स बुनियादी हेल्थ केयर ऐं इंसानी वसीला मज़बूत बणाइण ते ख़र्च थींदा। सिहत जे सहूलियतुनि ताईं बहितर रसाई लाइ सुधारा आंदा वेंदा। सूबाई हेल्थ सिस्टम मज़बूत बणाइण में मदद ॾिनी वेंदी। सेनेटरी कमेटी में पीटीआई अॻुवान शहबाज गिल जी घरवारी ते रहतू हुअण वारो मामिलो एजेंडा में शामिल करण ते चेयरमैन अफनानुल्ला ऐं पीटीआई सीनेटर शिबली फराज में झड़प। हंगामी सबबि सिक्योरिटी एहलकार इजलास में पहुता। कमेटी चेयरमैन पारां शिबली फराज खे कढण जूं हिदायतूं। शिबली फराज चयो त कमेटी चेयरमैन सियासी थी रहियो आहे। सुभाणे असां बि अव्हां जी क़यादत जा केस कमेटियुनि में खणी ईंदासीं। कमेटी चेयरमैन चयो त अवामी मुफ़ाद जो केस ॿुधी सघूं था। बलोचिस्तान जे इलाइक़े किला सैफुल्ला में मुसाफ़िर वैन खाई में किरी पई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 22 मुसाफ़िर फ़ौत। लोरालाई खां ज़ोब वेंदड़ वैन सां अख्तरज़ई वारे इलाइक़े में ख़ौफ़नाक हादिसो पेश आयो। जाबलू इलाइक़ो हुअण सबबि फ़ौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करण में बि ॾुखियायूं पेश आयूं। उनकी इस्तीफाएं उसी दिन अप्रूव कर सकते थे, क्योंकि उसके डिप्टी स्पीकर ने उनकी इस्तीफा अप्रूव कर दी। मगर कोशिश ये रही है सियासत तलखी से बचना, फाम तफहीम से चलना। मगर सामने वाली पार्टी ने आज भी वो बंदूक खूनी इंकलाब खुले हुदैबिया जैसे अल्फाज इस्तेमाल करना, आज भी हम उनको कहते हैं कि आ जाए। वो असेंबली में अभी हैं, पार्लियामेंट के अंदर वो अपने अपने कमरों में घरों में रहते हैं।
तनख्वाह वो लेते हैं। अभी हमने फैसला किया, उनको बुलाया, अभी वो उसमें नहीं आते हैं तो उसके बाद बैठ के फैसला करेंगे। और जहां तक गिरफ्तार करने की बात है वो तो मैंने कह दिया है कि वो कानून और आइन मौजूद है। वफाकी वज़ीर खुर्शीद शाह PTI के ॿीहर पार्लियामेंट में अचण जी दावत ॾेई छॾी। खुर्शीद शाह चयो आहे त जहिड़ो नथा चाहियूं PTI मेंबर पार्लियामेंट में रहनि था, पघारूं वठनि था, पर तस्दीक लाइ नथा अचनि। इमरान ख़ान ज़िद सबबि मुल्क खे नुक़सान पहुचायो। इमरान जी गिरफ़्तारी जो फ़ैसिलो आइन ऐं कानून मूजिबि कयो वेंदो। शहबाज स्पीड मुल्क में हर शइ महांगी करे छॾी आहे। हाणे हुकूमत पाण चवे थी त तेल ऐं गैस जी ख़रीदारी लाइ पैसा न आहिनि। PTI अॻवान फरक हबीब चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल डबल सेंचुरी करे वरिती आहे। स्टॉक एक्सचेंज ॿाड़ाई जो शिकार आहे। मुल्की मसइलनि जो वाहिद हल इलेक्शन आहे। पब्लिक अकाउंट्स IPP सां कयल ठाहण जा तफ़सील तलब करे वरिता। कमेटी चेयरमैन नूर आलम खान चयो आहे त कुझु ख़ानगी बिजली घरनि खे बिजली इस्तेमालु न करण बावजूदि रक़म ॾिनी वई। आवाम बिजली न वठी रहियो आहे त IPPs खे पैसा छो ॾियूं। कमेटी मेंबर शेख रोहिल असगर सवाल कयो त हिन वक़्तु केतिरा सैकड़ो बिजली चोरी थी रही आहे। नेपरा चेयरमैन ॿुधायो त अमली तौरु लाइन लाइसेंस 17 सैकड़ो आहिनि। सभ खां वधीक बिजली चोरी केस्को में थी रही आहे। जामछोरो इंतजामिया सवात वासी इसरार पठान जो डोमिसाइल जाली करार ॾेई रिकॉर्ड अदालत में पेश करे छॾियो। ॿुधनीअ दौरान एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 अहमद आफ्ताब रिकॉर्ड अदालत में पेश कंदे आगाही ॾिनी त इसरार पठान नाले नौजवान जो असां वटि को बि रिकॉर्ड मौजूदु नाहे। हुन जाली डोमिसाइल ठारायो आहे। पेश कयल रिकॉर्ड जी विच में 200 जे लॻभॻि पना ख़ाली छॾण ते अदालत पारां इंतजामिया खे छंड ॿुधणी 13 जून ताईं मुलतवी। DG नेब सखर पंजाब वासी बिन कैदिन नदीम सिद्दीकी ऐं ज़िया सिद्दीकी जी फरार थियण वारे मामले जी जांच लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े छॾी। एहतसाब अदालत जे हुकुम ते जोड़ियल कमेटी में डायरेक्टर नेब, डिप्टी डायरेक्टर स्पेशल प्रोसिक्यूटर शामिल। नेब जी जोड़ियल कमेटी SSP सखर संघार मलिक, जेल सुप्रिंटेंडेंट राजा मुमताज़ ऐं ॿिनि खे सुभाणे तलब करे वरितो। जोड़ियल कमेटी सेंट्रल जेल सखर वञी गिरफ़्तार थियल एहलकारनि, सहूलियतकारनि ऐं ॿिनि कैदियुनि जा बयान रिकॉर्ड कंदी। ठठो वेझो तब्दील आयल फैमिली सां बदकलामी ते इंतजामिया किंजर डंड किनारे नूरी रेस्टोरेंट सील करे छॾियो। 7 मुलाज़िम गिरफ़्तार। सकाफ़त खाते पारां ठेके ते ॾिनल नूरी रेस्टोरेंट जी इंतजामिया ऐं मुलाज़िमनि ते आचर ॾींहुं सियान सां बदकलामी कई हुई।